व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लहल मुअमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन वल्लज़ीना हुम अनिल लग़्वी मुअरिदून वल्लज़ीना हुम लिज़्ज़काति फ़ाइलून वल्लज़ीना हुम लिफ़ुरूजिहिम हाफ़िज़ून। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। माणिक मित्र संदो में माणिक मित्र संदो में जिया ऊंदा ही में सोझिरो हशर वेल हिसाब जे मुझो साईं छॾे की न ॾींदो सारे सॾींदो मुझो कोहियारल के चधणी। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, ॻोठ कासिम खाहीअ जे अंदर मोहम्मद आज़म मरहूम ऐं उन जी वालिदा माजिदा जे ईसाले सवाब जे नियत सां ज़िक्र ऐं दुरूद जी महफ़िल सजाई वई आहे, जंहिंमें अल्लाह जी ज़ात तव्हां सां जे मथां मेहरबानी फरमाए अचण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। इंशाअल्लाह ताला जंहिं करीम रब जे पाक घर में आया आहियूं, वो करीम रब, वो तुंहिंजो मुंहिंजो सुहिणो रब
जेतरो न तूं असां पंहिंजे तॾे सां प्यार कंदा हूं कई गुना उन खां ज़्यादा पंहिंजे अंगण सां प्यार कंदो। दुनिया जो दस्तूर आहे त पंहिंजे तॾे जी इज़त ऐं पंहिंजे तॾे जी लॼ सभु कंहिंखे प्यारी हूंदी आहे। कोई बाशऊर इंसान कॾहिं बि कोन चाहींदो आहे त मुंहिंजे तॾे ते का कमी थिए, बल्कि हर बाशऊर इंसान चाहींदो आहे त मुंहिंजे तॾे ते जेको बि अचे जॾहिं मोटी वञे त वञी नेकी करे त कंहिं जवान जे तॾे ते वियो। मुंहिंजा दोस्तो, तव्हां असांखे पंहिंजे तॾे जी लॼ प्यारी आहे। जंहिं अंगण ते वेठा आहियूं ॿुधायो त हे तॾो कंहिंजो आहे? जवाब ॾियो, कंहिंजो तॾो आहे? मुंहिंजे बेनियाज़ रब जो। मस्जिद कंहिंजो घर आहे? अल्लाह जो घर आहे। हिन अल्लाह जे घर जी केतिरी इज़त आहे। अल्लाह जे घर जी त इज़त आहे, पर जेके अल्लाह जे घर जी संभाल कंदा आहिनि रब उन्हनि खे ई अलाए केतिरी इज़त अता फरमाई आहे। पर जन हेॾो सुहिणो अल्लाह जो घर ठहरायो आहे, मां कहिड़ी तारीफ़ कयां। हिकिड़ो हुयो बादशाह, नेक सालिह बादशाह। उन दिल में अज़म कयो हो त मस्जिद ठहराईंदुसि, पर पंहिंजे हथ जे पोरे सां। पंहिंजे बादशाही जे कमनि कारनि मां वांदो थी पोइ सुट वटींदो हो। बादशाह वक़्त जो सुट वटे तयार करे जॾहिं गोटियूं तयार थींदियूं हुयूं, पंहिंजो वेस बदिलाए बाज़ार में खणी वेंदो हो वापारी थी। पोइ जेकी उन मां मिलंदो हो उन सां मस्जिद में पोइ कॾहिं सिरूं मिलियूं, कॾहिं छा मिलियो, होरड़िया कमड़ो पियो हलंदो हो। बादशाही ख़्याल हिकिड़े ॾींहुं वज़ीर ॾे निहारे चई, ऐं वज़ीर सॼी ज़िंदगी तो मुंहिंजी ख़िदमत कई आहे, मुंहिंजी दिलि थी चवे अॼु जेकी घुरी सो तोखे ॾियां। वज़ीर निहारे चयो, बादशाह जेकॾहिं मूं ते राज़ी थी पियो हई त पोइ मुंहिंजी अधु पघार मस्जिद जे कम में लॻा। बादशाह जो ईअं कोन थींदो, इहो मुंहिंजे पंहिंजे महिनत सां कयल अज़म आहे, ॿियो कुझु घुर। जी बादशाह भला चोथों हिसो। वधंदे वधंदे हिकिड़े पैसे ते वञी बादशाह हा कई, उहो बि हिकिड़ो दफ़ो। बादशाह जो हिकिड़ो पैसो तुंहिंजो, ऐं उहो बि हिकिड़ो दफ़ो। वरी मुतालबो न कजां, इन जे एवज़ जेको चवी ॾींहुं चई मूंखे कुझु न खपे, हिकिड़ो पैसो मुंहिंजो इन मस्जिद में लॻा। बादशाह वाइदो कयो। उन वज़ीर जॾहिं उन जी पघार जो टाइम थियो, हिकिड़ो पैसो बादशाह उन वज़ीर जे हिकिड़े पैसे मां जेका शइ लॻी सा मस्जिद में वठी लॻाई। जॾहिं राति थी, वाह मुंहिंजा करीम रब तुंहिंजी कुदरत। राति थी, उन बादशाह ॾिठो त अजीब हिकु मंज़र में अची वियो हा। हिक खां हिकु महल लॻा पिया आहिनि, हिक खां हिकु महलनि ते नाला लिखिया पिया आहिनि। साम्हूं ॾिठई 2 महल गॾु ठहिया पिया आहिनि, हिकिड़े ते मुंहिंजो नालो लिखियो पियो आहे, हिकिड़े ते मुंहिंजे वज़ीर जो नालो लिखियो पियो आहे। बादशाह अरॾो अॻिते वधियो, मालूमात कई, हे असांजा बंगला, हे मुंहिंजो छाजो, हे मुंहिंजे वज़ीर जो। ऐं बादशाह तूं मस्जिद ठाराई थो ज़मीन ते, अल्लाह तुंहिंजे लाइ जन्नत में ही महल तयारु करायो आहे। चई मुंहिंजो वज़ीर छा कंदो आहे? चई हिकिड़ो पैसो उन जो तो मस्जिद में हयो। चई हिकिड़े पैसे जे एवज़ बि महल ऐं मुंहिंजे महिनत जे एवज़ बि महल। चई अल्लाह पैसनि खे न ॾिसंदो आहे, ख़ुदा दिलनि जो मालिक आहे। मुंहिंजो अल्लाह पैसनि खे न ॾिसंदो आहे त 5 लख कंहिं ॾिना ऐं 20 लख कंहिं ॾिना, 5 रुपया कंहिं ॾिना। मुंहिंजो रब दिलनि जो मालिक आहे। जंहिं न रुॻी हिकिड़ी तगारी खई मस्जिद में त अल्लाह जो घर ठही रहियो आहे। मौला मूं वटि ॿियो कुझु त कोन्हे, पर जवानी ॾिनी अथई, सिहत ॾिनी अथई। हे अॼोको ॾींहुं मां मस्जिद में मज़ूरी थो कयां। ऐं मुंहिंजा दोस्त, उन मज़ूरीअ जो मुआवज़ो जॾहिं न महशर जे मैदान में मिलंदो, दिलि चवंदी सॼी ज़िंदगी पियो मस्जिदनि में रुॻी मज़ूरी कयां।
त अल्लाह जे घर में अचण वारो, अल्लाह जे घर में वेहण वारो मुझे करीम रब केतिरो तो असां सां प्यार कयो आहे। ॾाढो थकल हाँ पर इएं तव्हांखे थकाइण खां सवा कोन छॾींदुसि। मुंहिंजो हूंदो आहे जेसि ताईं वेहां, वेहण खां पोइ थोरी इंजण गरम थी वई पोइ हल हलियो मुंहिंजा यार। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, दुनिया जे अंदर बेलोस मोहब्बत करण वारी अमड़ आहे। केरु आहे? उन जहिड़ो प्यार ॿियो कोई बि, ॻाल्हाईंदा अचो, अमड़ जहिड़ो प्यार ॿियो कोई बि करे नथो सघे, अबो बि नथो करे सघे, पीउ बि अमड़ जहिड़ो प्यार नथो करे सघे। छो त मुंहिंजे आका जे दरबार में सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिकिड़ो ग़ुलाम आयो, आका मुंहिंजे मथां कंहिंजो हक़ आहे? मुंहिंजे आका फरमायो तुंहिंजे अमड़ जो। मुंहिंजा महबूब ॿियो नंबर हुज़ूर फरमायो तुंहिंजे अमड़ जो। आका टियों नंबर आका फरमायो तुंहिंजे अमड़ जो। महबूब चौथो नंबर हुज़ूर फरमायो हाणे तुंहिंजे पीउ जो। यानी जी जल अमड़ जो हक़ अबे खां 3 गुना ज्यादा औलाद जे मथां, 3 गुना ज्यादा। पर इन जो मतलब इहो न आहे त बाबो घर जो वधियल भाती आहे, ईअं न आहे। अमड़ जे कदमनि जे हेठों जन्नत आहे त उन जो जन्नत जो दरवाज़ो वरी रब अबे खे बनाए छॾियो आहे। अबो न हुजे हां त अम्मा किथां थिए हां। अञा सादन लफ़्ज़नि में तोखे चवां त जन्नत अमड़ जे कदमनि जे हेठों रब रखी आहे त वरी क़ुरान करीम में कसम रब अमड़ जो न पर अबे जो खयो आहे। ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदियूं व मा वलद। कसम आहे उन पीउ जो ऐं कसम आहे उन बच्चे जो। मुंहिंजा प्यारा मुसलमान भा, त दुनिया जे अंदर वध में वध प्यार करण वारी केरु आहे? चो जीजल अम्मा। उन जीजल अमड़ खे चओ त को सुहिणे में सुहिणो ॿार खणी आ। कंहिंजो ॿार खणी ईंदी? ॻाल्हायो, जिन हिकिड़े ॻाल्हायो ईअं हड़ई ॻाल्हायो। कंहिंजो ॿार खणी ईंदी? पंहिंजो। हालांकि उन जे भर में ॿियो अहिड़ो ॿारड़ो हुजे जेको गुलाब जे गुल जहिड़ो सुहिणो हुजे, ऐं अमड़ जो पंहिंजो ॿार मूं जहिड़ो कारड़ो हिकिड़ो सादड़ो हुजे। ॿिए जे ॿारड़े खे बोज़कीअ जो वॻो पातल हुजे, अमड़ जे बचड़े खे सादड़ो फाटल कपिड़ा पातल हुजनि। ॿिए जे बच्चे मां अतर जूं ख़ुशबू अचे, अमड़ जे बच्चे मां पसीने जी बदबू अचे। वरी बि चइबुसि त ॿई ॿार आॾो रखी करे चइबुसि हिननि ॿिन्ही में जेको सुहिणो आहे उहो खणी आ, त पंहिंजे बच्चे खे बिस्मिल्लाह करे चवंदी ही मुंहिंजो वधीक सुहिणो। अदा ईअं हाणे उन अमड़ खां पुछ, सवाल कर त ऐ अल्लाह जी बानी पंहिंजे बचड़े ॾे निहार रंग जो कारड़ो, हिन बचड़े ॾे निहार केॾो सुहिणो। पंहिंजे बचड़े ॾे निहार कपिड़ा सादा, हिन बचड़े ॾे निहार बोज़कीअ जो वॻो। पंहिंजे बचड़े ॾे निहार त उन वेचारे जे मां जिस्म मां पघर जी पे थी बदबू अचे, हिन बचड़े ॾे निहार त अतर जी ख़ुशबू। पोइ बि तुंहिंजो सुहिणो आहे। चवे थी त जेकॾहिं तूं माउ हुजी हां त तोखे ख़बर पवे त हिकु माउ जो बच्चे सां कहिड़ो प्यार हूंदो आहे। इहा हक़ीक़त आहे। छो त मुंहिंजो मौज़ू अॻिते इतां खां मां खणंदुसि। साबित थियो त अमड़ जो रिश्तो अहिड़ो आहे जो दुनिया में माउ खे सभ खां वधीक प्यारे में प्यारी का शइ लभंदी आहे त उहा पंहिंजो बचड़ो लभंदो आहे। हाणे मां इतां पंहिंजे मौज़ू खे शुरू कयां। कन दिल जा खोले वेह, अखियूं बि पंहिंजूं खोले वेह। अमड़ जे साम्हूं हसीन तरीन बचड़ा ॿिया ॿियनि जा विहार, लेकिन माउ खे चइबो त प्यारे में प्यारो बचड़ो खणी आ। पंहिंजो बचड़ो हंज में खणी अचे बीहंदी। राज़ कहिड़ो आहे इन प्यार जे पोयां? हक़ीक़ी उहो मंज़र कहिड़ो आहे? मुंहिंजा दोस्त उन हक़ीक़ी मंज़र ॾे निहार। मुझे बेनियाज़ रब जे कुदरत दे निहार। अल्लाह जे ज़ात बाबरकात 18,000 मखलूक दुनिया में पैदा कई। अल्लाह जे दरबार में सवाल कर।
ओ मुझा करीम रब हिन वणन के केडो न सुणो पैदा कयो थई रब चवे थो कयो थम पर अञा सुणो बियो आ मौला आसमानन के केडो सुणो पैदा कयो थे रब चवे थो आसमान सुणा बनाया थम पर अञा सुणो को बियो आ मौला हे पखी केडा सुणा बनाया थे अल्लाह फरमाए तो पखी सुणा बनाया थम पर अञा को सुणो बियो आ ओ मुझा करीम रब हे जानवर हिक हिक शय जो नालो वठी करे जन्नत ताईं वञी पहुचो मलाइकन ताईं वञी पहुचो हूरुन ताईं वञी पहुचो पर मुझो रब वरी भी जवाब ॾींदो मां हूरुन खे भी सुहिणो बनायो आ पर अञा को सुहिणो बियो आ मलाइकन खे सुहिणो बनायो आ अञा को सुहिणो बियो आ ओ मुझा करीम रब इन सभिनी खां वधीक अञा हो केरा जेको वधीक सुहिणो आ मुझे बेनियाज़ रब फरमायो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम मुझे सोने करीम रब बनायो निधन को नहीं धणीअ साईं वारो है पूरी कायनात में मुझे बेनियाज़ रब अगर का सुनी शय बनाया तो मुझे अल्लाह फरमायो ऐ इंसान मां रब तोखे सुणो बनायो आ सवाल विसारे न छॾजा अल्लाह का सवाल कयोसी ओ मुझा मौला हे कारड़ा ओडो पखी सुणा हेडो कारड़ा मानू पो भी चवी तो तही सुनो आ मौला हेडा ताकतवर शेर बब्बर शेर बनाए हेडो कमजोर ज़ईफ इंसान बनाए पो भी चवी तो तही भलो आ मौला गाल समझ में नथी अचे मुझा मौला पंहिंजो राज बुधा मुझो बेनियाज रब फरमाइंदो आ ऐ इंसान तुझे आडो मां सब कुछ रखियो आ जडे दुनिया जी मां पंहिंजे प्यार जे करे हज़ारन जा शहजादा छॾे चवे कारड़ो चवी कहिड़ो भी चवी पर मुझे जहिड़ो कोई नाहे रब चयो मां भी चवां थो 18,000 मखलूक मूं पैदा कई आ पर मुझे इंसान जहिड़ो कोई नाहे मौला माँ जो त बच्चे सा निस्बत जो प्यारा भला तुझो केड़ो प्यारा रब फरमाए तो मुझो पांजे महबूब जे निस्बत वारो प्यारा अजीज़ान मन मुझे बेनियाज़ रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो ऐ मुझा बाना मां अल्लाह जे प्यार के परखण तो चाही त मां अल्लाह जे प्यार के निहार इंसान त मिड़ई मूं अल्लाह बनाया लेकिन पंहिंजे यार जे करे इंसानन के इज्जत अता फरमायम मुझे बेनियाज़ रब फरमायो आदम के मां अल्लाह बनायो मूसा कलीमुल्लाह के मां अल्लाह नबी बनायो ईसा रूहुल्लाह के मां अल्लाह नबी बनायो इंसानन मां अल्लाह जे ज़ात अंबिया के चूंडियो वरी हर अंबिया ला मां अल्लाह जी ज़ात उम्मतन के चूंडियो मुझो रब तो चवे तौरेत के वनी खोल इंजील के वनी खोल ज़बूर के वनी खोल मां रब जे पाक कुरान करीम के वनी खोल जडे मां अल्लाह लूत अलैहिस्सलाम जे मां अल्लाह लूत जे उम्मत के सडड़ो कया त कौमे लूत करे सडो कया हूद अलैहिस्सलाम जे उम्मत के कौमे हूद करे सडु कया साली अलैहिस्सलाम जे उम्मत के कौमे सालिह करे सडु कया मूसा कलीमुल्लाह जे उम्मत के या बनी इस्राइल करे सडु कया मुझे बेनियाज रब फरमायो पूरो कुरान करीम खोल अगर या अय्युहल्लज़ीना आमनू करे सडु कयो आ त मां रब पांजे महबूब जे गुलामन के सडु कयो आ जरा गौर कर या अल्लाह ऐ मुझा दोस्त अजीज अल्लाह का सवाल त कर न ता त तो गाल करण जो मुझो मकसद आ मता तो के इबादतुन ते नाज होजे मता तो के रोजन ते नाज होजे मता तो के हजन ते नाज होजे मता तो के उम्रन ते नाज होजे नाज न कजा करणो थई नाज त अम्मा आमिना जे लाल ते नाज कजा अजीजाने मन इन करे
इन जे करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत के वठ गुनाहगारन के हिकड़े पासे ते कर, पर नेकोकार त नेकोकार हन, नेकोकारन के भी रब ईमान वारो करे सदको न कयो त या अय्युहल्लज़ीना आमनू। मूसा कलीमुल्लाह जे नेकन के भी रब इए न सदियो, खलील सुहणे जे नेकन के भी रब इए न सदियो, नूह अलैहिस्सलाम जे नेकन के भी रब इए न सदियो, हूद अलैहिस्सलाम जे नेकन के भी रब इए न सदियो, मगर मुस्तफा करीम जे गुनाहगारन के भी रब चवे त या अय्युहल्लज़ीना आमनू। कहजे करे सोच मुसलमान कहजे करे, अगर इबादतुन जो कमाला अग में अंबिया जे सालिहन इबादतूं उम्मतन कयो, उम्मतन जो मुझा दोस्त अजीज इबादतुन जो कमाल ना है, अगर कमाला तो मुझे मुस्तफा जे निस्बत जो कमाला। याद रख मुझा दोस्त अजीज उन मुझे सोहणे करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जा दीवाना, मुझे रब जे ज़ात पांजे महबूब जे उम्मत सा प्यार कयो आ, सजी कायनात सा प्यार कयो आ। उन प्यार जी इंतहा अल्लाह पांजे महबूब जे उम्मत सा कई आ। जैसा प्यार कबो आ उन जे ला इंतजामात भी प्यारा कबाहन। खुदा जो ऐं अमड़ जो जिक्र पियो कया, अमड़ के ऐं खुदा के आडो रखी तुझे मां तकरीर पियो हलाया। अजीज़ाने मन जेका अमड़ दुनिया जी बच्चे सा प्यार कंदी आ, बच्चे के चौंदी आ मुझा बचड़ा हिन रस्ते सा न वञ जा, हिन पाड़े में न वञ जा, हिन पासे न वञ जा। ॿुधा त अमड़ हकीकी तौर ते चवंदी आ या ईअं ई नाटक कंदी आ? जवाब ॾे। जिते भी बच्चे के का मुसीबत या मुश्किल नजर इंदी आ, जी जल अम्मा उन बचड़े के उन मुश्किलात खां रोकण ला चवंदी आ, बचड़ा हिन पासे न वञ जा, हिन पासे न वञ जा। मां बचड़े के ज़ाहिरी बुरन रस्तन खां रोकींदी आ, ज़ाहिरी गैर ज़रूरी रस्तन कमन खां रोकींदी आ। मां प्यार कंदी आ इन करे रोकींदी आ, मुझो अल्लाह भी तो सा प्यार तो करे, प्यार करे मुझे बेनियाज रब फरमायो कद अफलहल मुमिनून। मुझे सुने करीम रब फरमायो यकीनन उहे ईमान वारा कामयाब थिया, अल्लज़ीन हुम फी सलातिहिम खाशिऊन। मुझे सुने करीम रब फरमायो बेशक उहे ईमान वारा कामयाब थिया, जन निमाज़ूं पढ़ियूं पर इए ठूंगा को न हया, इए निमाज़ूं पढ़ियूं जो पैर उन्हनि जा फर्श ते हुया, दिल उन्हनि जी पंहिंजे यार जे दरबार में हुई। कामयाब इंसान जी निशानी सबको चवे मां हीअं कामयाब, मां ठीका खणी कामयाब, मां हीअं कामयाब, वक्त महदूद आ, लेकिन कामयाब हो जेके मुझो रब्बे ज़ुल जलाल कामयाब चवे। कामयाबीअ जी पहिरो निशानी, कामयाबीअ जो पहिरो डाको मुझे अल्लाह जे ज़ात निमाज़ खे ॿुधायो, पर निमाज़ भी कहिड़ी? उहा निमाज़ जंहिं निमाज़ जे मुतालिक चई त हिकिड़ो लतीफ़ जो शेर पढ़ा, ख़बर त पए त निमाज़ कहिड़ी। हदीस जो हवालो त साईं मौलाना साईं मौली साहब ॾिनो, मां तव्हांखे वरी लतीफ़ जो हवालो ॾियां त लतीफ़ सुणे फरमायो जा जा पसी पाण खे, जा जा पसी पाण खे अदा ता नागे निमाज़, जा जा पसी पाण खे ता नागे निमाज़, ए सभई विञाए साज़त पो तकबीर चो।
ओ नमाज पढ़ण वारा मुसल्ले ते बीहण सा तकबीर करण खां अॻु में पहिरीं पंहिंजे अंदर में झाती पा, पहिरीं पंहिंजे पाण में झाती पाए, अंदर में झाती पाए। इएं जीअं बुहारी ॾेई कमरो साफ़ कबो आहे, इएं ग़ैर खां पंहिंजे दिल खे साफ़ करे पोइ मुसल्ले ते बीही करे हे अखियूं काबे ॾे करे ही दिल जूं अखियूं मदीने दे करे नियत कर पई त नमाज कीअं पढ़बी आहे। ऐं मुंहिंजा दोस्त नमाज पढ़ण जे लाइ त सभु को पढ़ंदो आहे, पर अल्लाह जी ज़ात चल अहिड़ी नमाज तो असांखे नसीब फरमाए जंहिं नमाज में कदम मुसल्ले ते हुजनि, दिल मालिकनि जे दरबार में हुजे। इहा वॾी ॻाल्हि न आहे, इहा मामूली ॻाल्हि बि न आहे। अज़ीज़ाने मन जॾहिं वॾी ॻाल्हि बि न आहे, मामूली ॻाल्हि बि न आहे, त हक़ीक़त छा आहे त चओ जिसे चाहा दर पे बुला लिया, जिसे चाहा अपना बना लिया। ये बड़े करम के हैं फैसले, ये बड़े नसीब की बात है, न कहीं से दूर है मंजिले, न कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाजे दे, ये दरे हबीब की बात है। जंहिंखे मुंहिंजो यार घुरंदो आहे, जंहिंखे मुंहिंजो करीम रब घुरंदो आहे, उनखे पंहिंजे दर ते अचण जी तौफ़ीक़ ॾींदो आहे। अज़ीज़ाने मल मुझे सुने करीम रब जे ज़ात बाबरकात जैसा पंहिंजे प्यार जो इज़हार कंदो आहे तो त जल्द में चई छॾींदो आहे नमाज़ मुल्लन जो कम आहे। हे मुल्लन जो कम न हे आशिकन ओशाकन जो विरदा। यार याद रखी छॾजा रुगी नमाज के इएं चई करे, ओ नमाज के इएं चई करे ठुकराइण वारा नमाज उहा तोहफ़ो आहे जेको अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब खे फर्शन ते न पर अर्शन खां भी मथे घुराए अता कयो आहे। ऐ मुसलमान इन नमाज के मामूली न समझ, इन नमाज के मामूली न समझ, इन नमाज जे हिकड़ी हकीकत दे निहार। अगर नमाज हुसैन नेज़न ऐं तीरन जे विच में खुदा जो फर्ज अदा न करे तोखे असांखे मथे में सूर थियो नमाज छॾे ॾिनीसीं, चेल में सूर थियो नमाज छॾे ॾिनीसीं, लेकिन मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न ॾे निहार, हुजूर जे सहाबा ॾे निहार, हुजूर जे दीवानन ॾे निहार, हुजूर जे आशिकन ॾे निहार। नमाज खुशू ऐं खुजू वारी नमाज जॾहिं हिकिड़ो दफ़ो नसीब थींदी आहे, दिल जो कनेक्शन यार सां मिली वेंदो आहे। जॾहिं दिल जो कनेक्शन मिली वेंदो आहे पोइ बानो हिते हुअण जे बावजूद पंहिंजे मालिक जे दरबार जो दीदार कंदो आहे। नमाज चार्ज कयम दोस्त, नमाज जुमलो वधाए चवां आखिर इन नमाज में हो कहिड़ो राज़ आहे। इस्लाम जे रुकन में तो रोज़ो भी आहे, इस्लाम जे अरकान में तो ज़कात भी आहे, रोज़ो नमाज ज़कात हज सब कुछ आहे, पर आखिर नमाज में इन करे तो जुमलो चवां मन ए नौजवान इन जुमले खां पोइ तू नमाज़ी थी पई, इन करे तो जुमलो चवां आखिर इन नमाज में ओहो